अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब और जो अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि यूट्यूब अपडेट जे बारे में। यूट्यूब जा बेसिकली ॿ अपडेट आया आहिनि ताज़ो ई। हिकु आहे US टैक्स वारो, जंहिंजे बारे में तव्हांखे वीडियो मुंहिंजे चैनल ते मिली वेंदी त कीअं टैक्स जी इंफॉर्मेशन वारो फॉर्म फिलअप कजे ऐं उनखां अलावा कहिड़ी टैक्स यूट्यूब वठे पियो। ऐं उनखां अलावा जेको ॿियो अपडेट आयो आहे उहो आहे नवनि चैनलनि सां रिलेटेड। वो तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। उम्मीद आहे वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। पर उनखां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे छॾियो ऐं हिन वीडियो खे लाइक कयो। अचो त शुरूआति कयूं। सभ खां पहिरीं जेको यूट्यूब पारां अपडेट आयो आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं तव्हां ही रिसोर्सिस इस्तेमालु कंदे पंहिंजो वॉच टाइम वधायो था त उहो वॉच टाइम तव्हांजे यूट्यूब चैनल जे मोनेटाइज़ेशन जे लाइ क़ाबिले क़बूल न हूंदो। कहिड़ा रिसोर्सिस आहिनि? पहिरियों, जेकॾहिं तव्हांजी वीडियो प्लेलिस्ट मां प्ले थी आहे, प्लेलिस्ट मां प्ले थी आहे मतिलबु त काफ़ी सारा दोस्त ईअं कंदा जो प्लेलिस्ट प्ले में लॻाए छॾींदा ऐं वॉच टाइम वधंदो रहंदो। सो हाणे यूट्यूब हिकु नओं अपडेट कढियो आहे। जेकॾहिं तव्हां प्लेलिस्ट मां पंहिंजी वीडियो खे प्ले करायो था त तव्हांजो उहो वॉच टाइम यूट्यूब मोनेटाइज़ेशन जी पॉलिसी जे लाइ क़ाबिले क़बूल न हूंदो। नंबर ॿियो, पेड प्रमोशन, यानी गूगल एडवर्ड जे थ्रू या कंहिं ॿी वेबसाइट खे पैसा ॾेई करे वॉच टाइम वठो था त उहो बि तव्हांजे मोनेटाइज़ेशन जे लाइ क़ाबिले क़बूल न हूंदो। ऐं उनखां अलावा टियों कहिड़ो आहे? टियों इहो आहे त तव्हांजी वीडियो प्ले फ्रॉम चैनल वीडियोज़ वारो जेको पेज आहे, मतिलबु त चैनल ते वञी ऐं उनखां पोइ वीडियोज़ में वञी करे जेकॾहिं को प्ले करे थो या ऑल वीडियोज़ हिक ॿिए जे पोयां प्ले थियनि था, उहो बि वॉच टाइम तव्हांजो मोनेटाइज़ेशन जे लाइ क़ाबिले क़बूल न हूंदो। ऐं उनखां अलावा चौथो इहो आहे त जेकॾहिं तव्हां स्टोरी या शॉर्ट वीडियो जी मदद सां, स्टोरी में काफ़ी सारा दोस्त वीडियो लॻाईंदा आहिनि ऐं पोइ वरी तीर वारो निशान ईंदो त हिनखे प्ले कयो, उते जेको वॉच नाउ जो ऑप्शन अचे थो उन वॉच नाउ तां वञी करे केरु वीडियो तव्हांजी प्ले करे थो त तव्हांखे जो उहो वॉच टाइम काउंटेबल न हूंदो। ऐं स्टोरी जेको हिकिड़े मिंट जो वीडियो जो नओं फीचर आहे, असां वटि त कोन्हे, दुनिया में ॿिए पासे हले थो, पर असां वटि काफ़ी सारा दोस्त VPN ऐं कुझु जुगाड़ करे उहे साॻी शॉर्ट वीडियो रखनि था। ऐं उहा शॉर्ट वीडियो वारो जेको वॉच टाइम आहे उहो तव्हांजे जेतोणीकि तव्हांखे चैनल ते ॾिसण में ईंदो त तव्हांजो एतिरो वॉच टाइम थियो आहे, पर तव्हांजे मोनेटाइज़ेशन जे लाइ क़ाबिले क़बूल न हूंदो। सो हीअ आहे हिकिड़ो वॾो यूट्यूब जो अपडेट जंहिंमें हे सारियूं चेंजिंग्स आयूं आहिनि। सुवालु आख़िर इहो त पैदा थिए त पोइ वॉच टाइम किथां हासिलु कजे? रेगुलर वीडियोज़ अपलोड कयो, लाइव अचो ऐं वॉच टाइम कीअं हासिलु कजे उनजे बारे में मूंखे पूरी वीडियो ठाहे छॾी आहे जेका तव्हांखे हिते मिली वेंदी। उहो वीडियो ज़रूरु ॾिसो। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो। ऐं मिलंदुसि असां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।